वफाकी सरकार तहरीक इंसाफ में ॻाल्हियूं डेडलॉक जो शिकार हुकूमती ज़रियनि मूजिब PTI पारां लिखत में मुतालबा न ॾियण डेडलॉक जो सबब बणियो। क़ौमी असेंबली जे स्पीकर अयाज सादिक पारां ॻाल्हियुनि वारी कमेटी जो इजलास घुराइण खां पासो। बानीअ सां मुलाक़ात बाद तहरीक इंसाफ चार्टर ऑफ डिमांड जो फ़ैसिलो कंदी। तहरीक इंसाफ खे हुकूमत सां लिखत में मुआहिदो करणो पवंदो। लीगी सेनेटर इरफान सिद्दीकी नून लीग सरबराह नवाज़ शरीफ़ खे समूरी सूरत-ए-हाल खां आगाह करे छॾियो। कुरम जे मुतासिरनि लाइ इमदादी सामान सां भरियल ट्रकुनि जी रवानगी देर जो शिकार। काफ़िले जे गुज़रण वक़्तु मुख्य रोड ते कर्फ्यू लॻायो वेंदो। कुरम ज़िले में 5 खां वधीक माण्हुनि जे गॾु थियण ऐं हथियारनि जी नुमाइश ते कलम 144 लागू। डिप्टी कमिश्नर कुरम ते फायरिंग जे इल्ज़ाम हेठि 2 शकी जाब्तार गिरफ़्तार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां इंसानी स्मगलर्स ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जी हिदायत। चवे थो इंसानी स्मगलिंग में मुलविस गिरोहनि खे इबरत जो निशानो बणाए वञे। संदुनि असासा ज़ब्त करण लाइ तुर्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। परॾेह में मौजूद स्मगलर्स जी पाकिस्तान हवालगी बाबति क़दम खंया वञनि। सखर जी अदालत वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, डिप्टी वज़ीर आज़म इसहाक़ डार, घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं ॿियनि खे 15 जनवरी ते तलब करे वरितो। सखर जी अदालत यूनान ॿेड़ी हादसे में 75 पाकिस्तानियुनि जे फ़ौत थियण वारे वाक़े जो केस दाख़िल करण लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट दरख़्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर कंदे 15 जनवरी लाइ धुरनि खे नोटिस जारी कंदे जवाब भी तलब करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो त 17 फरवरी 2024 ते न्यूज़ चैनल्स ते 75 पाकिस्तानियुनि जे यूनान ॿेड़ी हादसे में फ़ौत थियण जी ख़बर नशर थी। पाकिस्तान जे फ़ौत थियण वारे वाक़े जा ज़िम्मेवार वज़ीर आज़म, घरू वज़ीर ऐं परॾेही वज़ीर ॿिया शामिल आहिनि। जमहूरियत ऐं पार्लियामेंटी सियासत ते हज़ारे सवाल उथी रहिया आहिनि। पाकिस्तान खे इस्लामी रियासत बणाइण पार्लियामेंट जी ज़िम्मेवारी आहे। असां पंहिंजे नज़रिए ते का बि सौदेबाज़ी नाहे कई। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो पेशावर में तक़रीब ख़िताब चवे थो मुल्की जमहूरियत ऐं पार्लियामेंटी सियासत मयारी नाहे। असांखे हालतुनि खे ॾिसी हलणो पवंदो आहे। इत्तिहाद में नंढा मसला थींदा रहंदा आहिनि। PP ऐं नून लीग मुल्क लाइ सियासत खां मथां उथी कमु करे रहियूं आहिनि। हिन वक़्तु मुल्क खे गॾियल सहकार वारी सियासत जी ज़रूरत आहे। सिंध जे वॾे वज़ीर वफ़ाक़ी रिथाउनि ॾांहुं ध्यानु छिकायो। सिंध में वफ़ाक़ी हुकूमत जी रिथाउनि ते कमु हलंदड़ आहे। वफ़ाक़ी हुकूमत जी इमदाद सां हलंदड़ रिथाउनि ते कमु रुकजण न ॾिनो वेंदो। रिथाबंदी ऐं तरक़ीअ वारे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जी सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस चयाई बोर्ड मुतासिरनि जी बहाली में वफ़ाक़ पंहिंजो हिसो विझी रहियो आहे। उॾाम पाकिस्तान प्रोग्राम मनसूबे जो मक़सदु पाकिस्तान खे सघारो बणाइणु आहे। कराची जे दौरे ते पहुतल वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जी सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सां मुलाक़ात। सूबे में हलंदड़ तरक़ियाती रिथाउनि ते ॻाल्हि ॿोल। इसराइल का एक मंसूबा है जो कि पाकिस्तान के ऊपर थोपा गया है। वो जमात हर चीज कॉम्प्रोमाइज करने के लिए तैयार है सिवाय इसके कि उनके लीडर को किसी तरह बाहर निकाला जाए और उनको इक़्तिदार की कुर्सी में बैठाया जाए। लोगों के साथ आके झूठ बोलते थे कि जी हम कोई गुलाम नहीं है। आज पूरी पार्टी इनकी जो है उस मुल्क में बैठी हुई है और मिन्नतें तरले कर रहे किसी तरीके से जो है हमारे लीडर को रिहा करवाओ। अमेरिका में सदारती इलेक्शन हुआ, सबसे ज्यादा खुशी इन लोगों ने मनाई जैसे कि इनके कोई परदादा साहब वहां पे सिलेक्ट हो गए हो। हिकु पार्टी जॾहिं मुश्किल में ईंदी आहे त उन जा लीडर डील करे ॿाहिरि हलिया वेंदा आहिनि, ॿीहर डील करे ई वापसि ईंदा आहिनि। हिकु लीडर जेल मां ॿाहिरि अचण लाइ पाकिस्तान खे परॾेह मां धमकियूं ॾियारे रहियो आहे। अॼु पाकिस्तान में ज़ुल्फ़कार भुट्टो जहिड़ो को बि लीडर नाहे। ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी अदालती क़त्ल जो सुप्रीम कोर्ट बि एतिराफ़ कयो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान खे एटमी ताक़त बणायो। पाकिस्तान ॾांहुं केरु मेरी अख सां नथो ॾिसी सघे। सीनियर सूबाई वज़ीर शाहजील इनामी जो सिंध असेंबली जे इजलास खे ख़िताब चयाई पाकिस्तान खे अहिड़े नज़रिए जी ज़रूरत आहे जेको मुल्क खे बुहरान मां कढे। पीपल्स पार्टी खां सवाइ कंहिं बि जमात मुल्क खे कुझु नाहे ॾिनो।
बदकिस्मतीअ सां अहिड़ियूं जमातूं आयूं जिन जी सियासत ॾफेड़ पखेड़ण हुई। पीटीआई बानियाई बुशरा बीबी खिलाफ 190 मिलियन पाउंड केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿीहर मुलतवी। अदालती अमले मूजिबि एहतसाब अदालत जे जज नासिर जावेद राणा जी मोकल सबबि केस जो फ़ैसिलो 13 जनवरी ते ॿुधाए वेंदो। अदालती अमले नेब प्रोसिक्यूटर ऐं पीटीआई जे वकील खे आगाह करे छॾियो। सिंध जे इतलात वारे वज़ीर शहजील इनाम मेमण पारां सहाफ़ियुनि जे प्लाटनि जो मसइलो हल करण जी हिदायत। कराची प्रेस क्लब जे सदर फाज़िल जमीली जी अॻुवाणी में वफ़द सूबाई वज़ीरनि सां मुलाक़ात कई। शहजील इनाम मेमण चयो त सिंध हुकूमत कराची प्रेस क्लब सां हर दौर में भरपूर सहकार कयो आहे। जमहूरी क़दरनि खे हथी वठाइण में कराची प्रेस क्लब अहम किरदार रहियो आहे। सिंध हुकूमत सहाफ़ियुनि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ कमु कयो आहे। सहाफ़ियुनि खे प्लाट फ़राहम करण जो कमु जल्द मुकमल करणु चाहियूं था। प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया हाउसिस जे चैलेंजिस खां आगाह आहियूं। सिंध असेंबली मां क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे भेटा पेश करण वारो ठहराव मंज़ूर। हक़ीक़ी लीडर सिर्फ़ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हो। हू मुल्क जो सरमायो हो। शहीद भुट्टो मुल्क खे एटमी ताक़त बणायो। अॼु जेका बि जमहूरियत आहे उहा शहीद भुट्टो जी ॾिनल क़ुर्बानियुनि सबबि ई आहे। सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमण क़ाइम अली शाह निसार खोड़ो जो ख़िताब सिंध असेंबली में शहीद भुट्टे जी 97वीं सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। घरू मामलनि बाबति क़ौमी असेंबली जी कमेटी मां ॿारनि सां ज़्यादती वारे केसनि में चाइल्ड कोर्ट जे क़याम जो बिल इत्तफ़ाक़ी राय सां मंज़ूर। बिल लीगी मेंबरनि सैयदा नौशीन इफ़्तिख़ार पेश कयो। बिल तहत रेप जो शिकार ॿारनि लाइ चाइल्ड कोर्ट्स क़ाइमु कयूं वेंदियूं। रानीपुर में क़त्ल थियल नीकिरी फातिमा फरोह जो केस ॿीहर सेशन कोर्ट मुंतक़िल। दहशतगर्दी टोड़ो खैरपुर जी अदालत में केस जी ॿुधणी। जवाबदार असद शाह, फयाज़ शाह ऐं इम्तियाज़ मिरासी वीडियो लिंक ज़रिए अदालत में पेश। फरियादियुनि मां को बि पेश न थी सघियो। अदालत धुरियुनि जे वकील जा दलील ॿुधण बाद केस ॿीहर सेशन कोर्ट मुंतक़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। सेशन कोर्ट में फातिमा फरोह केस जी ॿुधणी 13 जनवरी ते थींदी। हैदराबाद में चांग बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो। फायरिंग में नीगर क़त्ल। हटड़ी बाईपास वटि झेड़े दौरान ज़ाहिद अली चांग गोलियुनि जो खाज बणिजी वियो। मक़तूल नीगर जे वारसनि जो लाश हटड़ी बाईपास ते रखी धरणो। नीगर जे क़ातिलनि खे बिना देर गिरफ़्तार करण जो मुतालबो। मुख़्तलिफ़ इलाक़नि में हादसनि ऐं वाक़िअनि में 2 औरतुनि समेत 5 ॼणा फ़ौत, 10 ज़ख़्मी। टंडो आदम, टंडो गुलाम हैदर, नौशरो फिरोज़, ढोरो नारो ऐं नबीसर में हादसा पेश आया। फ़ौतनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। खैरपुर में बदअमनी खिलाफ औरतूं रोडनि ते निकिरी आयूं। SSP ऑफिस आलो धरणो। धरणे सबबि सखर खरपुर ऐं नवाबशाह तरफ़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। एहतजाज कंदड़ औरतुनि जो चवण आहे त शहर में फुर जूं वारदातूं वधी वयूं आहिनि। पुलिस अमन अमान बरक़रार रखण में नाकाम वई आहे। DIG सखर नोटिस वठे। खैरपुर शहर में अमन अमान जी सूरत हाल बहितर कराए। मीरपुर माथेरे में चोरी ऐं फुर जे वधंदड़ वारदातुनि ख़िलाफ़ थाणे ॿाहिरां धरणो। एहतजाज कंदड़ पारां SHO मीरपुर माथोलो खे हटाए बदअमनी ते ज़ाब्तो आणण जो मुतालबो।
हंगू जे क़ौमी हीरो के क़ौम जो सलाम। पंहिंजी जान कुर्बान करे केतिरी जानियूं बचाईंदड़ शहीद एतजाज़ हसन जी वरसी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवण त शहीद एतजाज़ हसन खे यादि करे दिली ॾुख थिए थो। We do not associate with outsiders. Tucker is the future king. We must protect the bloodline. But, Dad, I saved his life. I have a secret, Mufasa. I always wanted a brother. You and Tucker together. That is home. Now both of you go. Find your place in the circle of life. The circle is broken. There will be one Lion King. Mufasa, run! एनिमेटेड फिल्म मुफासा द लायन किंग जो बॉक्स ऑफिस ते राज क़ाइम। सॼी दुनिया मां 1 खरब 32 अरब कमाए वरिता। मद्दाहनि तरफ़ां बहितरीन एनिमेटेड फिल्म क़रार।